वज़ीर आज़म पीटीआई सां ॻाल्हियुनि लाइ कमेटी जोड़े छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ क़ौमी असम्बली जे स्पीकर सरदार अयाज सादिक जी तजवीज़ ते कमेटी जोड़ी। कमेटी में नायब वज़ीर आज़म इसहाक डार, राणा सनाउल्लाह, सेनेटर इरफान सिद्दीकी, पीपी अखबार राजा परवेज़ अशरफ, नवीद कमर, एमकेएम जो ख़ालिद मकबूल सिद्दीकी, आईपीपी अखबार अलीम खान, मुस्लिम काफचो, चौधरी सालिक हुसैन शामिल। वज़ीर आज़म जो चवणु आहे त मुल्की सलामती ऐं क़ौमी मुफ़ाद खे मथां रखियो वेंदो। गुज़िरियल ॾींहुं पीटीआई चेयरमैन बैरिस्टर गोहर स्पीकर खे ॻाल्हियुनि लाइ किरदारु अदा करण जी अपील कई हुई। तहरीक इंसाफ जे चेयरमैन बैरिस्टर गोहर हुकूमत जी ॻाल्हियुनि वारी कमेटी जे क़याम जी आजियां करे छॾी। बैरिस्टर गोहर पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी जुड़ियल कमेटी में संजीदा शख़्सियतूं शामिल कयूं वयूं आहिनि। उमीद आहे त समूरनि मसइलनि जो ॻाल्हियुनि ज़रिए हल निकिरी ईंदो। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जो चवणु आहे त पीटीआई जी नई क़यादत वानी खे जेल में रखण जी साज़िश में मुलविस आहे। मख़सूस लॉबी वानी खे जेल में रखी सियासत ऐं पैसनि में खेॾे रही आहे। तहरीक इंसाफ खे उन्हनि जे असर खां ॿाहिरि निकिरणो पवंदो। पीटीआई बानी सां ईंदड़ मुलाक़ात में कॉम्प्रोमाइज़ड क़यादत जी तब्दीली जो मुतालबो कंदसि। गैर आबाद इलाइक़े खे आबाद करण लाइ सरसब सिंध खे बंजर बणण न ॾींदासीं। सिंधु दरिया ते नवां केनाल ॾियण बाबति पीपल्स पार्टी जो मौक़िफ़ वाज़े चिटो आहे। सिंधु मां नवां केनाल कढिया विया त पाणी जी खोट पैदा थींदी ऐं ज़राअत मुतासिर थींदी। जेकॾहिं सिंध जी ज़राअत मुतासिर थी त समूरो मुल्क मुतासिर थींदो। पीपल्स पार्टी कराची डिवीज़न जे सदर मकानी इदारनि जे वज़ीर सईद गनी जी प्रेस कॉन्फ्रेंस। सईद गनी चयो त मुल्क में पाणी जी विर्छ जो तरीक़ेकार पासे आहे। कराची में पाणी जी खोड़ साज़िश न हुई, ही हिकु हादसो हो। गुज़िरियल मिंटनि जो सफ़र इलाक़नि में तय थियो। सिक्योरिटी फोर्सेस ख़िलाफ़ प्रोपेगेंडा जी मज़म्मत करियूं था। चैंपियंस ट्रॉफी लाइ भारत सां मैचिस लाइ दुबई जो न्यूट्रल वेन्यू फाइनल करण जो इम्कान। चेयरमैन पीसीबी मोहसिन नकवी जी यूएई बोर्ड जे सरबराह शेख निहान अल मुबारक सां मुलाक़ात। चैंपियंस ट्रॉफी लाइ न्यूट्रल वेन्यू ते ख़यालनि जी डेबट मुलाक़ात। घोटकी में शेख निहान जे ख़ैमे ते थी। मोहसिन नकवी चयो त पाक भारत मैचिस जो वेन्यू अॼु फाइनल कयो वेंदो। शेड्यूल जो ऐलान आईसीसी खे करणो आहे। कराची जे शहरनि खे वॾी ख़ुशख़बरी मिलंदी। ॾखण वज़ीरिस्तान में ख़ारजियुनि जो चेक पोस्ट ते हमिलो, 16 जवान शहीद। पाणी जी ॾेबट में 8 दहशतगर्द मारिजी विया। आईएसपीआर जो चवणु आहे त शहीद जवाननि में लाइस नाइक, लियाकत अली, मोहम्मद इसाक, मुसविर शाहीन, शेर मोहम्मद, हामिद अली, हवालदार मोहम्मद हयात, अयूब खान, ताहिर महमूद, उमर हयात, सिपाही महबूब रहमान, मोहम्मद हयात, एहसानुल हक, जुनैद कलीमुल्ला, फैज़ मोहम्मद ऐं तैयब अली शामिल। सदर आसिफ अली ज़रदारी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ, वफ़ाक़ी गुरू वज़ीर मोहसिन नकवी ॿिनि जी सिक्योरिटी फोर्सेस जी चेक पोस्ट ते हमले जी मज़म्मत। शहादत माणींदड़ 16 जवाननि खे ख़राज अक़ीदत पेश। सदर वज़ीर आज़म चयो त क़ौम जे बहादुर पुटनि जूं क़ुर्बानियूं राइगा न थींदियूं। इंसानियत जे दुश्मन जा इरादा मिटी में मिलाईंदा रहंदासीं। वतन जी ख़ातिर जानियूं ॾींदड़ जवान क़ौम जा हीरो आहिनि। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम जी ॾखण वज़ीरिस्तान में फोर्सेस जे चेक पोस्ट ते हमले जी कोशिश जी मज़म्मत। 16 जवाननि जी शहादत ते ॾुख जो इज़हार। शहीदनि खे ख़राज अक़ीदत पेश। शर्जील इनाम चयो त चैलेंजिस बावजूदि दहशतगर्दी खे पाड़ खां पटण लाइ साबित क़दम ऐं पुरज़म आहियूं। आङुरियुनि ते ॻणण जेतिरा दहशतगर्द क़ौम जे इज़्म खे कमज़ोर नथा करे सघनि। सिंध हुकूमत पारां डोंकी कार्ट रेस, सिंध बीच गेम्स, स्पेशल गेम्स ऐं स्पोर्ट्स ऐं सिंध पिंक गेम्स मुनक़िद करण जो ऐलान। सिंध जे 30 ज़िलनि में सुभाणे 23 डिसंबर खां 30 डिसंबर ताईं विंटर कोचिंग क्लासेस जो आगाज़ थींदो। सूबाई वज़ीर मोहम्मद बख्श महर जो चवणु आहे त डोंकी कार्ट रेस 25 डिसंबर ते कराची में मुनक़िद कई वेंदी। गेम्स में क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, बैडमिंटन, सॉफ्टबॉल, एथलेटिक्स, कराटे ऐं रेसलिंग जा इवेंट मुनक़िद कराया वेंदा। सिंध बीच गेम्स 17, 18 ऐं 19 जनवरी 2025 में समुंड किनारे ते मुनक़िद कई वेंदी।
जैकबाबाद बरसाण जातल हथियारबंदन जी फारिग में नौजवान कतल हथियारबंदन फारिग करे होटल में वेठल सनावला जखराणी के कतल करे छो मौतुल जे पार्सन जो चमड़ा हेठ पुलिस के मकबरे करण के इल्जाम हेठ संद नौजवान के कतल कयो पियो आहे कातिल के गिरफ्तार करे इंसाफ कयो वञे। कंदकोट से कच्चे मां पंजाब पासी बजड़ा मुबीना तो रकबा पासन का 2 करोड़ रुपया भुंग तलब धाड़ीलन पंजाब जे मज़ारी कोट जे रपासन फैसुल्ला मज़ारी ऐं अब्दुल खालिक मज़ारी के उताणी पास ते कंदकोट जे कच्चे में घुराइण बाद अगवा करे वरितो मुखबिर जे पासन के फोन 2 करोड़ रुपया भुंग तलब। ठुल में पानी से वाले ते वियल नौजवान मुबीना तो रकबा जवाबदारन सां पेरा जमाल बेले में गुम थी पिया ॻोठ फैसुल इलाही बंगलाड़ी में पानी से वाले ते वियल नौजवान मुजाहिद लाशारी के हथियारबंद अगवा करे खड़ी विया पार्सन जो चमड़ा हिते संद नौजवान अगवा थी वियो आहे जवाबदारन खिलाफ कार्रवाई करे मुखबी के बाज़ाब कराए वञे। इस्लाम कोर्ट में थरकोल कंपनी के मुबीना तो ज़ातन खिलाफ मुख्तलिफ कोर्टन जा रपासी रोडन ते निकरी आया गोड़ाड़ो अबंचो तड़े सिंगारो समेत 20 खां वधीक कोर्टन जे रपासिन जो इस्लाम कोर्ट थरकोल मेन रोड ते धरणो एहतसास कंदड़ कोठाड़न जो चमड़ाही ते थरकोल कंपनी के समूरन प्रोजेक्ट्स से मुकम्मल जान ॾियण सां गॾु प्रोजेक्ट्स में मक़ामी माण्हू शामिल कया वञनि। थर फाउंडेशन में थर जे रपासिन ते बदल कमेटी जोड़े मक़ामी माण्हुनि के रोज़गार ऐं स्पेशल थर पैकेज ॾिनो वञे। थरकोल रोड ते डंपर ड्राइवर्स जी लापरवाही सबब रोज़ानो हादसा थी रहिया आहिनि। हादसनि खां बचण लाइ ड्राइवर्स लाइ पॉलिसी जोड़ी वञे। थर में सिहत तालीम ट्रांसपोर्ट ऐं साफ़ पाणी लाइ अलॻि बजट रखी वञे। फेडरल इन्वेस्टिगेशन एजेंसी अताम रेजेवान ने सऊदी अरब में गदागरी करण वींदड़ 3 औरतूं गिरफ्तार FIA 3 औरतुनि के शकी ट्रैवल हिस्ट्री ॾिसी करे सऊदी अरब खां वापसी बाद सियालकोट जे हवाई अॾे तां गिरफ्तार करे वरितो। FIA इख्तियारनि जो चवणु आहे त 3 औरतूं रेजेवान ने सऊदी अरब वञी गदागरी कंदियूं हुयूं। सन तालुक मुल्तान मुज़फ़रगढ़ ऐं रहीम यार ख़ान सां आहे। वफाकी जांच इदारे FIA गदागरी सबब डिपोर्ट कयल शख्स के ॿीहर सऊदी अरब वञण जी कोशिश दौरान गिरफ्तार करे वरितो। वफाकी जांच इदारे FIA जो चवणु आहे त अलंदो पहवर नाले शख्स साल 2019 में उमिरि जी वीज़ा ते सऊदी अरब वञी गदागरी कई खेसि जून 2023 में पाकिस्तान डिपोर्ट कयो पियो। अलंदो पहवर 2,40,000 रुपयनि में ॿीहर वीज़ा ऐं टिकट एजेंट अब्दुल शकूर खां हासिल करे सऊदी अरब वञण जी कोशिश कई त नालो ब्लैकलिस्ट हुअण करे खेसि गिरफ्तार करे वरितो। कंदकोट में बदमनी खिलाफ शहर ने वापारी जे सॾ ते 23 बई शटर बंद हड़ताल एहतजाजी रैली ऑल पार्टीज़ मूवमेंट ऐं शहरी इत्तेहाद कमेटी जे सॾ ते वापारियुनि तरफ़ां 3 ॾींहं ब कारोबार बंदि रखियो पियो। रैली कढी घंटाघर चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो पियो। उबाड़ू में 4 ॾींहं रोड हादसे में ज़ख़्मी थियल रामती जो रपासी नसीर अहमद मलिक रहीम यार ख़ान जी अस्पताल में इलाज दौरान ज़ख़्मनि जा सूर न संदे दम ॾेई छॾियो। नसीर अहमद मलिक 4 ॾींहं अॻु रावती जे लिंक रोड ते जीप जे टक्कर में ज़ख़्मी थी पियो हो। इलाज कर पहुचण ते कोहराम। ऐं कराची में पसंद जी शादी करण जे मुतालबे ते घरबातिन तरफ़ां क़ैद कयल नारी बाज़ियाब क़ाइदाबाद वारे इलाइक़े में पसंद जी शादी करण जो मुतालबो करण ते घरबातिन नारी खे क़ैद करे छॾियो हो। मुतासिर नारी जे वकील जी दरख़्वास्त ते पुलिस कार्रवाई करे नारी खे बाज़ियाब करायो। 5 घरबाती गिरफ्तार। पुलिस मूजिब गिरफ्तार कयल घरबातिन में नारी जी अमड़ पीउ चाचो ऐं हिकु पाड़ेसरी औरत शामिल आहे। नारी बयान ॾिनो हो त वालिदैन सां गॾु रहण नथी चाहे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, 30 न्यूज़ में मलिक आ रहा हूं। मारबी थईं हेडलाइंस वांटियो तफसीली खबरूं